मिलंदासीं थी न ईअं बेकरार मिलंदासीं थोरो इंतज़ार मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ख़ादम खोकर खूनी माण्हू सिंधवासी जेके बि आहिनि जेके सिंध में रहनि था, जिते सिंधी ॿोली ॻाल्हाई थी वञे, जिते ॿुधी थी वञे। असांजो प्यारो बुज़ुर्ग असांजो उस्ताद शौकत हुसैन चांडियो जिन जो ही चैनल आहे, इस्लामी चैनल आहे, यूट्यूब चैनल आहे। हिन खे लाइक कयो, शेयर कयो ऐं हिन में तमामु बहितरीनु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं नातूं आहिनि, हिन में तकरीरूं आहिनि ऐं तमामु असां जहिड़ा जेके दोस्त जेके नमाज़ पढ़नि था या जेके जिन जी इस्लाम सां असां सभिनी मुस्लमाननि जी मोहबत अल्लाह करे त मोहबत वधे। ऐं हीअ चैनल उन्हनि जे दोस्तनि जे लाइ आहे जिन जो ईमान ताज़ो थिए, जेके नमाज़ जे लाइ, जेके रोज़े जे लाइ या जेके शयूं उन्हनि खे इहे खपनि, सभु शयूं तव्हांखे हिननि तां मिलंदियूं। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। बाबा हिकु जी ॻाल्हि ॿुधो, हिन चैनल खे मां ॿाऊं थो बना सब्सक्राइब न करो, मां कुत कंदोमांसि, तव्हांखे ख़बर न आहे मां खूनी माण्हू आहियां। जेल पंहिंजो घरु आहे, पादरनि जी परवाह न आहे, नाज़ हेतिरी ॻाल्हि आहे। जल्दी हिन चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो, तोबण कयो, ज़ारी कयो, बाबा निमाज़ पढ़ो, क़यामत थी अचेव।